वज़कुर फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीक़न नबिय्या इज़ क़ाल लिअबीही या अबति लिम तअबुदु मा ला यस्मअु वला युबसिरु वला युग़नी अन्का शैआ। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन अज़ीम। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर व अस्दक़ुहुम हयाअन उस्मान व अक़ज़ाहुम अलीयुल मुर्तज़ा व फ़ातिमतु सय्यदतु निसाउ अहलिल जन्ना। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई आशिक रसूल बआवाज़ बुलंद महबूब साईं जी ज़ात ते ॾाढा जागी करे दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। तू साईं तू सुभान मुखे चारो नागे चवण जो चो सुभान अल्लाह। असां बुखारी सैयद पंहिंजे वाइज़ में पीरन जो कलाम भी पढ़दा आहियूं, रब जो क़ुरान भी पढ़दा आहियूं, जेके ॻाल्हि वणे उहो सुभान अल्लाह करे। छो त असांजी जमात जमियत उलमा इस्लाम बेपीरन जी जमात न आहे, असां बेमुर्शिदा न आहियूं। अल्हम्दुलिल्लाह असां मुर्शिदन वारा आहियूं। असांजे मुर्शिदन असांखे कॾहिं बि पंहिंजे पेरनि ते न झुकायो आहे, असांजे मुर्शिदन ख़ल्क़ खे झुकायो आहे, हथ मथे करे जो अकेले अल्लाह जे दर ते झुकायो आहे। तॾहिं थो चए तूं साईं तूं सुभान मुखे चारो नागे चवण जो वसंदा शहर वीरान करे वरी वसाए वागण। केखे दाम न बख्शे दमड़ी केखे माया बख्शे मण, केखे बेकन बख्शे बकरी केखे दाता बख्शे धण। केखे पाले सुख पालकिन में केखा पीहाए पागण। तेना हूं तागण था डकन लिंग लतीफ़ जा। चेतो सारी रात जागी जिन याद कयो सुबहान। आशिक अब्दुल लतीफ चवे तन जी मिट्टी बि लधो मान। ओ कख सड़न पन सड़न सड़े साओ गागो जिन रिझायो अल्लाह तो न चे तन खे। सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो वा, महबूब मिठे जे ख़ातिर ही कुरान मिलियो वा। सलवात अदा पढ़ त वयल भाग वरे तो। ईसा मूसा नूह नबी उते रोवंदा पया, अरबी अॾे हलो मुंहिंजा मिठा उते चवंदा पया। जानिब यारो अरबी कजे ॿिया यार कबा काॾे। प्यार मिले जे पुनल जो त ॿिया प्यार कबा काॾे। सरदार अरबीअ जे हूंदे हिते हथरादू सरदार कबा काॾे। हिकिड़ो ई गुल गंजवा त ॿिया हार कबा काॾे। अल्हम्दुलिल्लाह अॼु 12 ज़ुल्हज सन 1443 हिजरी बमुताबिक़ 12 जुलाई सन 2022 अंगारे जे दिहाड़े 69 सालियाना अज़मत कुरान व दस्तार फजीलत कॉन्फ्रेंस जामिया मतलउल उलूम शरफाबाद गोड सलाई चाचड़ तालका पन्नो आकिल ज़िला सखर में अहकरुल इबाद मौलाना साईं कमरदीन चाचड़ साहब जन जे बार बार रब्ते सां अवां जुमलाए जमात जी सिक भरी दावत ते खानपुर शिकारपुर को सफ़र कराए बरकत भरी महफिल में गर्मी जी मौसम में अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से ताजी ज़ियारत भी नसीब कराई आ।
सुबुह को वठी आलिमन जा दीदार क्या थव, अल्लाह वारन जा दीदार क्या थव, नात ख़ानन जी ज़ुबान में अल्लाह अल्लाह जी रसूल जी सना ॿुधी थव। मूंखे भी अधु कलाक जो टाइम ॾिनो वियो आहे, 5:30 मुंहिंजो बयान ख़त्म थींदो इंशाअल्लाह। मूंखां बाद वरी तफ़सीली बयान आख़िरी दुआ असांजा रईसुल वाइज़ीन हज़रत मौलाना साईं सिबगतुल्लाह जोगी साहब जन फरमाईंदा। कहिड़ा कहिड़ा दोस्तनि जेके मुंहिंजे वाइज़ खां पोइ भॼी वेंदा, हथ मथे कनि उहे सुभान अल्लाह माशाअल्लाह सभु वेहंदा। साईं जोगी साहब अला बि सभु वेहंदा इंशाअल्लाह आख़िर ताईं। जेके आख़िर ताईं वेंदा उहे बि हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। सलामत जमात के असां मौलवी त ईंदा आहियूं अधु कलाक जे लाइ। तव्हां अल्हम्दुलिल्लाह सुबुह खां वठी वफ़ा कई आहे, भली 11 मौलवी मटिजल पोइ बि तव्हीं वेठा हो, तंहिंजे करे सवाब में असां मौलवियुनि को उतां जमाती मारे वियो। असीं अचूं जीअला गाॾीअ ते कारिन ते अचूं, असांखे पोइ बि आसरो आहे त मौली कमरदीन पेट्रोल जा पैसा विझंदो, तव्हांखे आसरो कोन्हे जो मौली तव्हांखे पैसा ॾींदो। तंहिंजे करे तव्हां पंहिंजे ख़र्च ते आया हो, पंहिंजे ख़र्च ते वेंदो, सवाब में तव्हां मौलवियुनि खे मारे। असांखे बाकरो गोश्त खारायो अथई मानीअ सां, चांहियूं बि पियायूं अथई, ख़िदमत कई अथई। तव्हां अल्हम्दुलिल्लाह तव्हां बि वॾे गोश्त में चांवर खाधा आहिनि, पोइ बि तव्हीं चांवर खाधा, असीं मानी खाधीसीं, सवाब में तव्हां मौलवियुनि खे मारे वियो। तव्हां जमात खे शाबस आहे, असां कुर्सीअ ते वेठा आहियूं, तव्हां तॾे ते वेठा हो, सवाब में तव्हां असां मौलवियुनि खे मारे वियो। अल्लाह से तव्हांखे इहो अजुर अज़ीम, इहो वेहणु क़यामत ॾींहुं इंशाअल्लाह हुज़ूर साईं जे शफ़ाअत वारे झंडे जे हेठों वेहण जी तौफ़ीक़ नसीब कराईंदा। मूंखे हज़रत साईं मौलाना कमरदीन साहब जो हुकुम थियो त साईं शाह साहब 18 ज़ुल्हज अचण वारी आहे। मौलाना सदरदीन साहब जन जो हुकुम थियो साईं शाह साहब 18 ज़ुल्हज अचण वारी आहे, तंहिंजे करे असांजो हुकुम आहे त तव्हां जमात खे हज़रत उस्मान साईं जो शान ॿुधायो। जेके इन मौज़ूअ जे ॿुधण लाइ राज़ी हो उहे बि हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। सलाई चाचड़ जा मुसलमानो, तव्हां असां सभु जमियत उलमा इस्लाम वारा, असी उलमा देवबंद, असां तव्हां खादिम जमात जा अल्हम्दुलिल्लाह सहाबा जा भी नौकरूं, त असां अहल बैतन जा भी नौकरूं। असांजी हिकिड़ी अखि शान सहाबा आहे त ॿी अखि शान अहल बैत आहे। ही जमियत जो झंडो परचमे नबवी है, सहाबा जो भी झंडो आ, अहल बैतन जो भी झंडो आ। साईं जा सब सहाबा सच्चा, साईं जा सब सहाबा अज़मत वारा, ओ जिनजी फज़ीलत इन कुरान ॿुधाई आ। अरे ख़बर थी सहाबा केरुन, सहाबा उन मदरसे जा तालिब थी जंहिं मदरसे जो नालो बैतुल्लाह। ये लफ़्ज़ तव्हांजी ज़ुबान में ॿुधण थो चाहियां, ॾाढियां चो मदरसे जो नालो, चो बैतुल्लाह। मदरसे जो नालो बैतुल्लाह, जंहिं मदरसे में नबी जा साहबा पढ़िया, उन मदरसे में पढ़ण वारे किताब जो नालो, ज़ियारत भी कयो, सब चो कलामुल्लाह। किताब जो नालो कलामुल्लाह, कलामुल्लाह, किताबुल्लाह, कलामुल्लाह। अल्लाह ज़ियारत कयो कुरान जी। अज मां हिन जलसे जे लाइ सुबुह बाबा साईं को इजाज़त वरिती। मुंहिंजे वालिद साहब मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी 72 साल उमिरि अथसि। साईं जन जी निस्बत आहे बाबा साईं सां। सुबुह हिन जलसे जे लाइ दुआ घुराए पोइ मां निकितो आहियां। ऐं मूंखे लफ़्ज़नि चई त मौलाना साईं रहीम बख्श जी औलाद खे, साईं मौलाना मोहम्मद अशरफ साहब जी औलाद खे, साईं सदरदीन खे, ॿियनि दोस्तनि खे मां बाबा साईं फरमाए त मुंहिंजा सलाम ॾिजां। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह कबूल फरमाए। मुंहिंजा दोस्तो, सहाबा जे मदरसे जो नालो बैतुल्लाह, किताब जो नालो कलामुल्लाह। ऐं जंहिं मदरसे में नबी जा शागिर्द पढ़दा थी, उन मदरसे जे उस्ताद जो नालो चो मुहम्मदुर रसूलुल्लाह। उस्ताद जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन मदरसे जे वरी इम्तिहान वठण वारे मुमतहिन जो नालो, हथ मथे करे चो खुद अल्लाह। या अल्लाह, इम्तिहान वतई नबी जे शागिर्दन को पास था कन फेल था, रब तो फरमाए चरिया था छा। अरे जिन शागिर्दन जो उस्ताद मदीने वारो साईं हुजे, उहे शागिर्द कीअं फेल थींदा। 15वीं सदी जे उस्तादन जा शागिर्द छो रही जेके बिना इम्तिहान जे पास। 8 वारा 9 में, 9 वारा 10 में,
हे तो हुजूर जा शागिर्द हा। एकड़ो जुमलो चवा सलाई चाचड़ वारो मन के गाल समझ में अचे। अरे यार उहा पोख किए खराब थींदी जे पोख जो हारी मिठो मोहम्मद हुजे। अरे हारीअ जी पोख जी गिला कंदे त हारीअ जी गिला थींदी, सहाबा जी गिला कंदे त सहाबा जो उस्ताद मदीने वारो साईं उन जी गिला थींदी। अञा टियों जुमलो चवा बागन जी मौसम बागन जी मुंदा मन को समझे साहबा जो मिसाल थो ॾियां। अरे यार उन बाग जो मेवो किए खराब थींदो जे बाग जो माली मिठो मोहम्मद हुजे। बाग जो माली मदीने वारो साईं त बाग जा मेवा अबू बकर सिद्दीक, बाग जा मेवा हजरत उमर फारूक, हजरत उस्मान गनी, हजरत अली मुर्तदा। केर उस्मान? अल्लाह अकबर कबीरा नजर कर त ॿुधाया वो सोनो उस्मान जे ईद जो ॾींहुं आ, जी अॼु बि ईद उल अज़हा जो टियों ॾिहाड़ो आ, अॼु बि ईद जो ॾींहुं सालियानो जलसो थींदड़ आ। फरमाईंदा ईद जो ॾींहुं अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नवा कपड़ा पाता। ईद जे ॾींहुं नवा कपड़ा पाइण या हुजूर जी सुन्नत आ। साईं जन चादर मुबारक पाती, साहबा इंतजार में ईदगाह में मुझो साईं अचे त नमाज पढ़ाए। साईं जन खुशबू भी आई, हालांकि मोहम्मद पाक जे जिस्म जे पसीने में ही खुशबू हुई। तॾहिं त के आशिक चयो न इश्क अहमद अज़ल ही से सीने में गए, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में। जेको डाडा सुभान अल्लाह करे अल्लाह करे साईं हबीबुल्लाह शाह सां गॾु मदीने हले। जेको आहिस्ते सुभान अल्लाह चवे अल्लाह करे सलाई चाचड़ गोठ को पंध वञे मदीने। जे पंध वींदे त पोइ 4 साल लगंदई, जे सैयद सां गॾु हलंदे हवाई जहाज में कराची को इंशाअल्लाह पोइ 3 कलाकनि में मदीने। ॾाढा जो सुभान अल्लाह। हार गो किराओ पंहिंजो पाण भर जाए बाक़ी हल जाए मूं सां गॾु। मौली सदर तू न घबराए तो के असां वठी हल। इश्क अहमद अज़ल ही से सीने में गए, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है। हे सहाबा की झरमट में बदर तुझा, नूर ही नूर हर सो मदीने में है। फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नगी जैसी खुशबू नबी के पसीने में है। पन्नो आकिल जा मुसलमानों, ताल के पन्नो आकिल जा मुसलमानों, तवा ईद जेरी खुशबू हणदा हो त जी आलमन सा भाकुर पायो कपड़न मो खुशबू अचे। पर यार तवा सा जी खुशबू 5 मिनट 10 मिनट हल्दी आ। अल्लाह जो कसम नबी संजा साहबा चवंदा असा जुमे जेरी ईद जेरी कपड़न के दुनिया जो को अतुर अंबर खुशबू न हणदासे। असा साहबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पसीनो पगरो हणदासे। एडी खुशबू असा साहबा जा जेसी ताई कपड़ा गरी फाटी खत्म न थींदा तेसी ताई बिठे मोहम्मद जे पगर जी खुशबू न वेंदी। फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नगी जैसी खुशबू नबी के पसीने में गए। वाह मुकद्दर अबू बकरो फारूक का, जिनका घरो रहमतों के खजीने में है। तो के अबू बकर उमर नथो वणे तुझी किस्मत खराब आ। अल्लाह जो कसम आ ए कुरान सैयद हबीबुल्लाह शाह जे मथे ते आ। इन वक्त मुझी मोबाइल में 5:15 थियान। हलो माता के मदीने वठी हला। हिन महल भी नबी साईं जे साए रोज़े ते 70,000 मलाइक बीठा थी जेके अबू बकर उमर ते मिठे मोहम्मद ते अल्लाह जा सलाम था पढ़े। तू असा जी ओ ताकत कदी कदी मेहमान ईंदान। साईं सदर दीन जे जलसे में साल में 1 दफो उलमा अचन था, याद रखो। पर अबू बकर उमर उन साए रोज़े में सुता पिया थी महबूब जे भाकुर में जो 70,000 मलाइक उन्हनि ॾींहं जो ईंदा थी, 70,000 मलाइक रात जो ईंदा। ऐं मां मदीने वियोसि, हज़रत उस्मान जी क़बर ते मां सूरत तबारक लदी पढ़ी आवां। जन्नतुल बकी में सुतल आ। मां 4 जुमला चवंदो आहियां पने आकिल वारा दिल जी पट्टी ते लिखी छॾ कॾहिं गुमराह न थींदे। अड़े जे अबू बकर जो दुश्मन थींदे त पोइ साओ रोज़ो खसिजी वेंदे। न
वञी सघंदो साए रोज़े ते उमर जो दुश्मन थींदे त पोइ काबतुल्लाह खसिजी वेंदई छो त काबे में पहिरीं नमाज़ ई हज़रत उमर जे नारे तकबीर सां शुरू थी ऐं जे हज़रत उस्मान सां यारी फिटाईंदे हज़रत उस्मान सां साड़ो न कजाए छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हिकिड़ो जनाज़ो आंदो हुयो साईंजन खे फरमायो जनाज़ो पढ़ायो साईंजन खे ख़बर पई त उन शख़्स जो जनाज़ो आहे क़ाल इन्नहु यबग़ुज़ु उस्मान जेको हज़रत उस्मान सां साड़ कंदो नबी साईं फरमायो खणोसि लाश मां मोहम्मद जनाज़ो न पढ़ायो सहाबा सां साड़ थो करे मता खुदा कब्र में शिकिल न फेराए छॾई साईं अब्दुल्ला शाह बुखारी वांगुरु मां हथ ॿधी अर्ज़ु थो कयां बुखारी सैयद जा हथ थी हुज़ूर जे यारनि खे न ॻाल्हाई जाए जे सोणे उस्मान जो दुश्मन थींदे त अल्लाह क़ुरान खसे छॾींदई छो त हाफ़िज़ुल क़ुरान जामिउल क़ुरान का मसल तरतीब फी लौह रहमान साहबियात हज़रत उस्मान असां हैदरी भी आयूं असां सिद्दीकी आयूं फारूकी आयूं उस्मानी आयूं हैदरी भी आयूं जेके हैदरी यो हथ मथे करे जो सुभान अल्लाह असां जो अक़ीदो आहे जेको मुर्शिद सोणे अली के न मने उन जे मुंह में लख लानत हुजे असां हैदरियूं जेको मुर्शिद अली सां मोहब्बत न थो करे उन के अल्लाह जन्नत छा पर जन्नत जी खुशबू भी न सगाईंदो छो त नबी से फरमायो अली तुझो घर जन्नत में मां मोहम्मद जे घर जे सामूं आ गाल हले पई ईद जी याद कन विसरी वई जलसो भी ईद जे ॾींहुं गाल भी ईद जी खोली आ साईं तैयार नमाज जे लाइ अम्मा आयशा जो घर आ कुदरती उन ॾींहुं साईं के घर भी आयशा जो नसीब थियो ये आयशा भी आयशा जंहिंजे घर में जिब्रील भी अल्लाह जो कुरान खणी ईंदो केर मुझी अम्मा आयशा मौलाना के चवण वारे चयो न सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया वाह मुकद्दर मेरी अम्मा नबी का संग तूने पाया तेरे बिस्तरे पर जी अम्मी जिब्रील कुरान लाता था मेरा का तैयबा का लक़ब देकर मदनी मुस्कुराता था अम्मा आयशा जे घरों साईं जन तैयार था ईद ते वञन पिया नमाज़ पढ़ाइण अम्मा आयशा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चादर के पकड़ियो जागो था चादर मुबारक के पकड़े साईं जन पोते ने फरमायो आयशा खैर ताए छो मुझी चादर के वतो थी मां वञा ईद नमाज पढ़ाए चा अम्मा आयशा जी अखिन मो पानी आ अम्मा साईं अर्ज़ कयो अल्लाह जा हबीब अज ईद जो ॾींहुं आ भलारो ॾिहाड़ो आ साईं ईद जे ॾींहुं तव्हां जे दर ते मदीने जा मुसाफ़िर ग़रीब मिस्कीन ईंदा साईं यतीम ईंदा अबोझ ईंदा कमज़ोर ईंदा ईद जे ॾींहुं ख़ैरात वठण ईंदा साईं मां बीबी आयशा जे घर में कुछ भी कोने पाणीअ खां सवा सोना महबूब मूंखे कुछ ॾेई वञ त मां भलारीअ ॾींहुं तीअं बीबी आयशा चए थी मुंहिंजे घर खां को फ़क़ीर मदीने में को मिस्कीन को गरीब खाली न वञे सोना कुछ ॾेई वञ त मां अल्लाह जे नाले ते ग़रीबन खे ॾियां साईं जन वटि कुछ भी कोन हो सोचे सोचे साईं जन फरमायो आयशा घबराए न उन्हनि फ़क़ीरनि ग़रीबनि मिस्कीननि के भी अल्लाह ॾींदो मां मोहम्मद के भी अल्लाह ॾींदो नबी जो अक़ीदो ॾियण वारो केरु आहे जंहिंजे सदके अल्लाह काइनात तो हलाए जंहिंजे नाले के पंहिंजे नाले सां गॾु लिखायो थे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह उहो भी ईअं नथो चए आयशा घबराए न मां जो वेठो आहे जे मुशरिक मुरीदनि जी पुठी टपदान घबराए न मां जो वेठो आहे अल्लाह ताके एड़न मुर्शिदन को बचाए कायनात जो सरदार घर वारन के चे तो घबरायो न गरीबन के भी अल्लाह ॾींदो मां मोहम्मद के भी अल्लाह ॾींदो इए चई पाण हलिया विया सुभान अल्लाह कर द ॿुधाया थोरो दोस्त हेॾो वारा साइड थियो न त गर्मी थी थी दोस्तन के अल्लाह अकबर साईं जन ईद नमाज पढ़ाई नमाज पढ़ाए करे साईं जन साहबा सां मिलिया तव्हां भी ईद पढ़ंदा हो ईद ते मिलंदा हो मुसलमानो ईद नमाज एडी भलारी नमाज आ रब जी रहमत के जोश होंदो आ जुम्मे नमाज पढ़दा हूं जुम्मे नमाज में ब आज़ानियूं ईंदियूं पहिरीं आज़ान पो ॿी आज़ान पो खुतबो पो नमाज हा साईं पो हिक ॿिए सां मिलंदा हूं पर ईद नमाज उहा नमाज आ जंहिंमें रब फरमायो आज़ान भी न ॾियो मतां देर थी वञे तकबीर भी न ॾियो मतां देर थी वञे ओ पेशमाम ईद ते खुतबो भी बाद में ॾिजाए
साईं छो अल्लाह जा रसूल ईद जे दी मां रब जी रहमत के जोश आ मुंहिंजी दिल थी चाहे मां रब जो फैसलो इहो आ अल्लाह जा रसूल मां इंतजार में आ त बाना अचन मां के सजदो कने त मां सभिनी ईदगाह जे बानन के बख्शे छॾा मता खुतबे में देर थी वञे तकबीर में देर थी वञे आज़ान में देर थी वञे बस जल्दी कयो ओ पेशमा में खुतबो बाद में दे ईद जे ॾींहुं हां साईं भलारा बाना अच्छी दाढ़ी वारा बुजुर्ग नेक तजुद गुज़ार उन्हनि जे सदके मां ॿियनि खे बि बख़्शे छॾींदो मान सभु सजदे में ईंदा त ईदगाह में बख़्शिश जो ऐलान थींदो आहे अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद नमाज़ पढ़ाई साहबा मिलिया साईं जन फरमा हथ में ॾेई हथ खे लोॾायो ईअं लोॾाईंदा कयो त अल्लाह जिस्म जा गुनाह छाणे छॾींदो ईद पढ़ी साईं जन घर जो अचनि त सुभान अल्लाह छा ॾिसनि त बीबी आयशा जे दरवाज़े तो फ़क़ीर वञनि था मिस्कीन वञनि था कंहिंजी झोल में कणक कंहिंजी झोल में जवल कंहिंजी झोल में मदीने जो खारकोन कंहिंजी झोल में अटो आहे असां कंहिंजी झोल में पैसान तिरमल सभु खयूं था वञनि साईं जन परेशान थिया हैरान थिया अम्मा आयशा सिद्दीक़ा त चवे पई घर में कुझु बि कोन्हे बीबी साइण त चए पई कुझु बि कोन्हे अॼु त मां रसूलुल्लाह जे दर तो फ़क़ीर मिस्कीन सभु झोल भरे माल खयूं था वञनि साईं जन जल्दी आया फरमायो ओ आयशा तू त चवे पई त कुझु बि कोन्हे कुझु ॾेई वञो हे माल काॾो आयो अम्मा मुस्कुराए करे फरमायो अल्लाह जा रसूल तव्हां चई वियो त उन्हनि खे बि अल्लाह ॾींदो असांखे बि अल्लाह ॾींदो सोना सहाबा में तुंहिंजो परवानो दीवानो हज़रत उस्मान आहे जे तव्हांजे हरम पाकनि ॾे ही ईद जो तोहफ़ो मोकिलियो आहे साईं उठ भरियल इनाज जा मोकिलिया अथई के उठ ते खारकूं पयूं असीं किशमिश मोकिली थे साईं जव मोकिलिया हज़रत उस्मान जीअं यार खे तोहफ़ो ॾींदो आहे दोस्त खे तोहफ़ो ॾींदो आहे सोना हिन ईद ते हज़रत उस्मान उठ भरे माल जा तव्हां ॾे तोहफ़ो करे मोकिलियो थे माखीअ जा शीशा मोकिलिया थे साईं माखी बि आई आहे कणक बि आई आहे अटो बि आयो आहे साईं हे हज़रत उस्मान दिरहम बि मोकिलिया साईं जन फरमाया बीबी आयशा तकड़ छो कयई मां अल्लाह जो नबी अचां तू मुझी हिकड़ी त घरवारी ना है मुझो 9 घरवारियों 11 बियो भी आने उन्हनि में भी माल तक़सीम कया पो विराया अम्मा आयशा मुस्कुराए करे फरमा साईं जेतरो माल उस्मान मुझे घर मोकलियो आ एतरो इन सखी साहब ये तुझे हर घरवारी दे हरम पाक दे ईद जो तोहफो मोकलियो यो थी हज़रत उस्मान साईं मां पंहिंजे माल जी मालकियाणी थी वियमि जो हर घरवारी ॾे तव्हां हज़रत उस्मान पंहिंजी रूहानी अमड़ ॾे छो त नबी जो घरवारियूं मोमिननि मोमिनाणी जो अमड़ियूं तोहफ़ो करे मोकिलियो थे मुसलमानों सखी एॾो हज़रत उस्मान जो हिकु दफ़े साईं जन चंदे जो ऐलान कयो जंग जो मैदान आहे साहबा चंदो ॾींदा था वञनि हज़रत उस्मान उथी बीठो साईं मुंहिंजो चंदो लिखो अलैया मियता बईरिन साईं मां 200 उठ थो ॾियां इनाज जा भरियल माल सां 200 उठ थो ॾियां चो सुभान अल्लाह घबरायो छो था मां चंदो न कंदुमि तव्हां सुभान अल्लाह ॾाढा कयो साईं गुलाम मुस्तफ़ा करे वियो अल्हम्दुलिल्लाह क़ुरान जा आशिको दीन जा परवानो 200 उठ इनाज जा भरियल नबी से फरमायो अञा ॿियो को थे अञा चंदो ॾे साहबा फरमाईंदा वरी उस्मान साईं उथी बीठो साईं मुंहिंजो चंदो लिखो मां 300 उठ ॾिना मां बलोचिस्तान में वेंदो आहियां जलसनि ते बलोचिस्तान में पानी घटि आहे उते उठ ॾाची जानवर घणो आहे मां पुछा कई के हाजी साहब खां उठ जी क़ीमत घणी आहे मूंखे चयो साईं शाह साहब 2 लख रुपया क़ीमत आहे मां जो सलाम हज़रत उस्मान खे जे 900 उठ नबी साईं खे हिकिड़ी जाइ ते चंदे में ॾिना माना 18 करोड़ हिन दौर जा चंदो हज़रत उस्मान हिकिड़ी जाइ ते नबी साईं खे ॾिनो साईं जन फरमा उस्मान वधाईंदे त अल्लाह अञा वधाईंदे जैसे 300 400 500 ॾींदा विया साईं जन दुआ कंदा विया 900 उठ चंदे में ॾिनो साईं जन फरमा उस्मान अथी त अञा ॾे रब वधाईंदे जैसे उठ ख़त्म थी विया 200 घोड़ा बि ॾिया जिहादी घोड़ा जिहाद में कम दींदा साईं जन फरमा उस्मान अथी त अञा ॾे हज़रत उस्मान वरी उथी बीठो साईं भला 200 तलवारा भी ॾियो लिखो 200 तलवारा भी ॾियां थो जिहाद में कम ॾींदियूं
साईं जन फरमा अञा थी तॾे तेसिं खंजर ॾिना तीर ॾिना हथियारनि जो चंदो ॾिनो हज़रत उस्मान ढाल ॾिनी ज़िर ॾिने तेसिं पियो त अञा घरों थी अचा घर जो वियो त चादर भरे आयो नबी साईं जी आॾो रखे जियां तव्हांजे चंदे के मौलाना सदरुद्दीन साईं गुलाम मुस्तफ़ा बुढ़ो हथ में खणी दुआऊं था कनि ईअं हज़रत उस्मान जे चंदे के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ में खणी दुआ कई हर हिन हथ में खणंदा नबूअत वारा हथ हर हिन हथ में जे हथ जी आंगुर जे इशारे सां चोॾींहं जो चंड भी ॿ टुकड़ा थी वियो साईं जन दुआ था घुरनि अल्लाहुम्मा रफ़ीकी फिल जन्नह लिकुल्लि नबिय्यिन रफ़ीकुन अल्लाहुम्मा रफ़ीकी फिल जन्नति उस्मान बिन अफ़्फ़ान या अल्लाह जन्नत में हर नबी जो को न को दोस्त कंदे पर मां मोहम्मद जो जन्नत में रफ़ीक दोस्त यार करे त हज़रत उस्मान खे कजा सलाई चाचड़ जे सालियाना जलसे में अचण वारो एॾो जो चंदो ॾिने त पोइ ग़रीब थी वियो मिस्कीन थी वियो हज़रत उस्मान न अल्लाह जो कसम आहे हज़रत उस्मान खे रब एॾो वधायो छो त ॾियण वारा खुटंदा न थी अल्लाह जे नाले ते जो फरमाईंदा मक्के मदीने में 5000 रुगो धनार हा जेके हज़रत उस्मान जो माल चारींदा सुभान अल्लाह कर त साईं जन अची विया न मां कुर्सी हवाले कयां 5000 धनार जेके हज़रत उस्मान साईं जो रुगो माल चारींदा हा त हितों सोचो जे सोने उस्मान जा रुगो गुलाम ज़र ख़रीद धनार 5000 हुजनि त उन उस्मान जो वरी माल केॾो हूंदो इहो आहे सुनो उस्मान साईं जेके क़ुरान पढ़ंदे शहादत नसीब थी असांजी जमियत उलमा इस्लाम जा बुज़ुर्ग अल्हम्दुलिल्लाह ॾींहं रात अल्लाह जे रस्ते में मेहनतूं करण वारा मुल्कनि में अल्लाह जे रस्ते में क़ुरान हदीस ॿुधाइण वारा इन्हनि जो पैगाम बि इहो ई आहे त असां क़ुरान पढ़ंदे असांजा आलिम विया असांजो शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद आहे ॾिठो सखर में क़ुरान पढ़ंदे शहादत नसीब थी साईं मौला जोगी साहब भी ॿुधाईंदो आहे वाइज़नि में त अल्हम्दुलिल्लाह हिन जमात जा जमियत उलमा इस्लाम जा ख़तीब सॼी ज़िंदगी वाइज़ कंदा यकीन सां चवां थो कॾहिं कॾहिं निंड कंदा आहिनि बि असांजा ख़तीब निंड में बि क़ुरान पढ़ंदा आहिनि वाइज़ कंदा आहिनि इंशाअल्लाह असां ख़तीबनि जे लाइ तव्हां दुआऊं कयो असांजी त रब में इहा उमेद आहे असां दुनिया मां वेंदासीं बि अल्लाह जे आॾो जॾहिं असांजो जिस्म मां साहु निकिरंदो बि असांजे चपनि ते इहो ई क़ुरान हलंदो साईं अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैह जॾहिं वफ़ात जो टाइम थियो त पुट खे चए पुट खटू खणी आ बिस्तरा खणी आ मुंहिंजा महिमान त साईं चांडे साहब रहमतुल्लाह अलैह खे पुट चयो बाबा महिमान नज़र त कोन था अचनि काथे ते पुट तूं नथो ॾिसे मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾेखारे थो इन्नल लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका जॾहिं फ़रिश्ता वेझा आया साईं चांडे साहब रहमतुल्लाह अलैह चयो एॾा ॼणा छो आयो मां त फ़क़ीर मौलवी आहे हिकिड़े साईं हला तो असां भी कुरान वारन जो साथ ॾींदासीं हक़ वारन आलिमन जो साथ ॾींदासीं इंशाअल्लाह असांजो ख़ात्मो भी जो कलमे ईमान ते थींदो असांजो मुर्शिद साईं बेर वारा वॾा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा जेके भी असांजा मुरीद कादरी सिलसिले में बैयत कंदा जे मुर्शिद सां पंहिंजी तार ॻंढींदा इंशाअल्लाह मां अब्दुल करीम चई थो वञा उन जो ख़ात्मो कलमे ईमान सां थींदो अल्लाह से असांखे हक़ वारनि सां रहाए ज़िंदगी बाक़ी वरी जलसा आहिनि इंशाअल्लाह ॾही मोहरम ते पीर मुंद लंजारी में जलसो आहे 9 जो ॾींहुं 10 जी राति वरी तफ़सीली मुलाक़ात उते कंदासीं वमा अलैना इल्लल बलाग।